नाज़रीन सेवन मां रिपोर्ट करे पियो मोहम्मद सफ़र सेवाणी सेवन जे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल जी करोड़ें रुपयनि जी माहवार बजट हूंदे भी इंस्टीट्यूट दवाउनि जी खोट तक़रीबन मरीज़नि खे डॉक्टर ॿाहिरि जी दवा लिखी ॾियनि था। जॾहिं त सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट में पियल MRI मशीन केतिरे वक़्त खां ख़राबु पियल आहे। अॼु ॾींहं ताईं उहा MRI मशीन ठही न सघी, जॾहिं त अस्पताल में ईंदड़ मरीज़नि खे MRI करण लाइ परेशान थियणो पइजी रहियो आहे, या त उन मरीज़नि खे MRI करण लाइ हैदराबाद वञणो पवे थो। इंस्टीट्यूट जो डायरेक्टर शायदि उन ॻाल्हि खां वाक़िफ़ु न आहे, जेकॾहिं आहे त पोइ उहो MRI मशीन हिन महिल ताईं ठाराए न सघियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सिंध जे सूबाई वज़ीर सिंध जे सिहत खाते जे सेक्रेटरी खे घुर्जे त हिन ॻाल्हि जो नोटिस वठनि। सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट सेवन जे डायरेक्टर जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कनि ऐं इंस्टीट्यूट जी ख़राबु थियल MRI मशीन खे जल्द खां जल्द ठाराए इंस्टीट्यूट में ईंदड़ मरीज़नि खे परेशानी खां बचाए वञे।